अहम ख़बर शामिल कंदासीं। मीरपुर ख़ास जे मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशनुनि ते वोटर लिस्टूं तकरारी बणिजी वयूं आहिनि। उम्मीदवारनि संदन हामियुनि जो वॾो अंग इलेक्शन कमीशन ऑफिस ॿाहिरां पहुची वियो आहे। उम्मीदवारनि इल्ज़ाम लॻाईंदे चयो त मक़ामी माण्हुनि जा यूसी में वोट ई मौजूद न आहिनि। लिस्ट मूजिबि संदन केतिरनि ई वोटरनि जा इलाइक़ा तब्दील आहिनि। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। मीरपुर ख़ास जे मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशनुनि ते वोटर लिस्टूं तकरारी बणिजी वयूं आहिनि। उम्मीदवारनि संदन हामियुनि जो वॾो अंग इलेक्शन कमीशन ऑफिस ॿाहिरां पहुची वियो आहे। उम्मीदवारनि इल्ज़ाम लॻाईंदे चयो त मक़ामी माण्हुनि जा यूसी में वोट ई मौजूद न आहिनि। लिस्ट मूजिबि संदन केतिरनि ई वोटरनि जा इलाइक़ा तब्दील आहिनि। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया। मीरपुर ख़ास जे मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशनुनि ते वोटर लिस्टूं तकरारी बणिजी वयूं आहिनि। उम्मीदवारनि संदन हामियुनि जो वॾो अंग इलेक्शन कमीशन ऑफिस ॿाहिरां पहुची वियो आहे। उम्मीदवारनि इल्ज़ाम लॻाईंदे चयो त मक़ामी माण्हुनि जा यूसी में वोट ई मौजूद न आहिनि। हुननि मूजिबि लिस्ट मूजिबि संदन केतिरनि ई वोटरनि जा इलाइक़ा तब्दील थियल आहिनि। ख़बर ॾियूं पिया तव्हांखे। मीरपुर ख़ास जी मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशनुनि ते वोटर लिस्टूं तकरारी बणिजी वयूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। ब्यूरो चीफ नज़ीर पंवर असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। नज़ीर, वोटर लिस्टूं तकरारी बणिजी वयूं आहिनि, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो त मीरपुर ख़ास में अॼु सुबुह खां ई जी पोलिंग स्टेशन जो अमल शुरू थियो त वोटर बि बाराड़ी जे ख़ासि तौर ते इलाइक़े जे अंदरि जेके बाराड़ी में तमामु वोटरनि जो वॾे तइदाद में पहुतो, मगर उम्मीदवारनि खे जेके बि लिस्टूं इलेक्शन कमीशन जे तरफ़ां ॾिनियूं हुयूं उन्हनि खे का बि अहिड़ी ॼाण न ॾिनी वई। उहे लिस्टूं पुराणियूं हुयूं ऐं जॾहिं त प्रिज़ाइडिंग ऑफिसर खे जेके लिस्टूं ॾिनियूं लिस्टूं नयूं हुयूं। प्रिज़ाइडिंग ऑफिसर रवाना थी विया। हुनजे चवणो हो त हिकु तरफ़ सां वोट ॾियण थियूं, ॿियो असीं धिका ऐं थाॿा पिया खणूं। ॿिए तरफ़ सां तव्हांखे ॿुधाइणो आहे त जेको अंदरि प्रिज़ाइडिंग ऑफिसर खे जेतिरियूं बि इलेक्शन कमीशन पारां लिस्ट ॾिनी वई उहा बिल्कुलु दुरुस्त हुई ऐं अहिड़े नमूने का बि हिननि खे ॼाण न हुई उम्मीदवारनि जे जेके लिस्टूं मिलियूं हुयूं ऐं उन्हनि पुराणी लिस्टुनि ते जेके पर्चियूं ठाहियूं हुयूं जंहिंजे करे सख़्तु मुश्किलात जो शिकार आयो। अहिड़ी तरह तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरपुर ख़ास जो टेक्निकल कॉलेज ऐं उन खां यूनियन कमेटी नंबर 6 वारिस तोमर, उन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मखण समूह हाई स्कूल समेत जेको केतिरियूं जेके उम्मीदवारनि खे जेके लिस्टूं मिलियूं उन्हनि शहर जा इलाइक़ा उहे बिल्कुलु पुराणी ॾिनूं जेका बिल्कुलु हुते उम्मीदवारनि जेका आहे हुनजे चओ त इलेक्शन कमीशन ऑफिसर थी वञो था त असांजो फोन करण लाइ केरु तयारु कोन्हे। असां आरो खे चऊं था वोट ॾींदा, मतिलबु जेके वोट न उहे जेके दाख़िल लिस्टूं जेके प्रिज़ाइडिंग ऑफिसर खे मिलियल ऐं उन खां अलावा ॿाहिरि जेके मिलियल उहो बिल्कुलु उन खां पोइ न्यूज़ जेको इलेक्शन कमीशन जेको मीरपुर ख़ास खां जेको डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमीशन ऑफिसर आहे उन खां मौक़ूफ़ अथव। उन खां पोइ डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमीशन ऑफिस जेको आहे कमिश्नर पोलिंग स्टेशन ते हुनजे चवणो त हीअ जेके लिस्टूं मिलियल मुंहिंजे बिलाकनि खां परसो उन्हनि खे असां सम्झाए छॾियो आहे। असां जेको आहे उहो प्रॉब्लम हल कयो आहे। न्यूज़ पारां जेको हिननि ऑफिसरनि खे जॻाईंदे घटि में घटि इहो आहे त उहो बयानु हुन पासे खां पोलिंग स्टेशन ते माण्हुनि खे अञा पोलिंग स्टेशन जिते का बि हिन जे तरफ़ां सिर्फ़ु जेको आहे लिस्टूं जेके वोटर अचनि जे अमले जी ऐं जॾहिं उम्मीदवार चवंदा असां हिन इलेक्शन फोन खणंदो ॿाहिरि मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते ऐं उन सभिनी पोलिंग स्टेशन ते पहिरियों मगर उन खां पोइ डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमीशन पारां इलाइक़े जे वञी पोलिंग स्टेशन ते वञी चए थो तव्हां हुनजा फौरी तौर ते मसइला हल कंदासीं। अहिड़ा प्रॉब्लम हुआ ऐं हाणे अहिड़ी शिकायत कोन्हे थी। अञा ताईं ॿुधाईंदो मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन तां असांखे फ़ोन ज़रिए या असांजी जेका टीम उन्हनि खे माण्हुनि जी शिकायत का बि असां ठीकु आहे। नज़ीर, महिरबानी, तफ़सीली आगाह कयो।